ब्रेकिंग न्यूज़ जामशोरो खां शेयर कंदासीं। जामशोरो में ओवरहेड ब्रिज भरिसां रिक्शा स्टॉप वटि मोटरसाइकिल सवारनि फायरिंग कई आहे। हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। गोलियूं लॻण जे नतीजे में 26 सालनि जो नज़ीर अहमद ब्रोही वल्द फ़कीर अहमद ब्रोही मारिजी वियो आहे। नौजवान जो लाश लम्स मुंतक़िल कयो वियो आहे। मक़तूल बाईपास होटल ते मज़दूरी कंदो हुयो। मक़तूल नज़ीर अहमद ब्रोही असल पांधी शोरो ॻोठ बलोचिस्तान जो रहाकू ॿुधायो पियो वञे। क़त्ल जो कारण ज़ाती दुश्मनी थी सघे थो। वारस अचण बाद ख़बर पइजी वेंदी, पुलिस जो चवण आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर है अवां सां शेयर करियूं पिया जामशोरो खां। जामशोरो में ओवरहेड ब्रिज भरिसां रिक्शा स्टॉप वटि मोटरसाइकिल सवारनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। गोलियूं लॻण सबब 26 सालनि जो नज़ीर अहमद ब्रोही वलद फ़कीर मोहम्मद ब्रोही मारिजी वियो। नौजवान जो लाश टम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मक़तूल बाईपास होटल ते मज़दूरी कंदो हो। मक़तूल नज़ीर अहमद ब्रोही असल पांधी शोरो ॻोठ बलोचिस्तान जो रहाकू ॿुधायो पियो वञे। अफ़सोसनाक ख़बर असां सां शेयर करे रहिया आहियूं। जामशोरो खां। जामशोरो में ओवरहेड ब्रिज भरिसां रिक्शा स्टॉप वटि मोटरसाइकिल सवारनि फायरिंग कई आहे। हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। गोलियूं लॻण जे नतीजे में 26 सालनि जो नज़ीर अहमद ब्रोही वल्द फ़कीर अहमद ब्रोही मारिजी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। नौजवान जो लाश लम्स मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त मक़तूल बाईपास होटल ते मज़दूरी कंदो हुयो। मक़तूल नज़ीर अहमद ब्रोही असल पांधी शोरो ॻोठ बलोचिस्तान जो रहाकू ॿुधायो पियो वञे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच लाइन ते मौजूद आहे। रहीम बख्श, आगाह कजो। रहीम बख्श राब्तो न थी सघियो आहे। ॿीहर राब्तो करे अपडेट वठण जी कोशिश कंदासीं। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर कयूं पिया। जामशोरो खां। जामशोरो में ओवरहेड ब्रिज भरिसां रिक्शा स्टॉप वटि मोटर सवारनि फायरिंग करे हिकु ॼणे खे क़त्ल कयो आहे। हिकु भेर ॿीहर असांजो राब्तो बहाल थी चुको आहे। रहीम बख्श बलोच, आगाह कजो। फौजिया, जामशोरो में ओवरहेड ब्रिज भरिसां रिक्शा स्टॉप ते नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में गोली लॻण सबब 26 वरनि जो नौजवान नज़ीर अहमद ब्रोही पुट फ़कीर मोहम्मद ब्रोही मारिजी वियो आहे। नौजवान जो लाश जामशोरो जी लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मक़तूल नौजवान बाईपास ते होटल आहे, हुन ते मज़दूरी कंदो हुयो। फायरिंग में मारिजी वियल नौजवान थर्मल पावर हाउस लॻ जोगी ॻोठ में आराइश पज़ीर हो। मक़तूल नज़ीर अहमद ब्रोही असुल पांधी शोरो ॻोठ बलोचिस्तान जो रहाकू ॿुधायो पियो वञे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त क़त्ल जो कारण जेको आहे सो ज़ाती दुश्मनी थी सघे थी। पोती जा वारस अचण बाद ख़बर पइजी सघे थी ऐं वधीक मामले जी जेका जांच आहे उहा बि करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे। वारस अचण खां पोइ ख़बर पवंदी त मामिलो छा हुयो। रहीम बख्श बलोच असांखे जामशोरो खां अपडेट करे रहियो हो।